नाज़रीन, कराची में नार्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में ॿिनि भाइरनि जा मलबे में दबियल लाश हथ कया विया। ब्रेक न्यूज़ वाखिंदासीं। कराची खां नार्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में ॿिनि भाइरनि जा मलबे में दबियल लाश हथ कया विया। इतला ते पुलिस पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया। ब्रेक न्यूज़ वाखिंदासीं। कराची खां जिते नार्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में ॿिनि भाइरनि जा मलबे में दबियल लाश हथ कया विया, जॾहिं त इतला ते पुलिस पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया। लाशनि जी सुञाणप सुफियान ऐं संदसि भाउ मुज़मिल तौरु कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे नाज़रीन, ब्रेक न्यूज़ वाखिंदासीं। नार्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में ॿिनि भाइरनि जा मलबे में दबियल लाश ते हथ कया विया, जॾहिं त इतला ते पुलिस पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया। पुलिस जो चवणु आहे त लाशनि जी सुञाणप सुफियान ऐं संदसि भाउ मुज़मिल तौरु कई वई आहे। ब्रेक न्यूज़ वाखिंदासीं। नाज़रीन, कराची खां नार्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में ॿिनि भाइरनि जा मलबे में दबियल लाश हथ कया विया। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही नार्थ नाज़िमाबाद ब्लॉक एस बिलाल मस्जिद जे वेझो हिकिड़ो इलाइक़ो आहे जिथे घिटी जे अंदरि कचरे जे ढेर में दबियल ॿ भाइरनि जा लाश मिलिया आहिनि, जिन नशीबा एम्बुलेंस ज़रिए उनखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पहिरियां त पुलिस उन्हनि जी सुञाणप न करे सघी, जॾहिं त हिन वक़्तु उन्हनि जी सुञाणप थी सघी आहे, जॾहिं त हिकिड़े जी सुफियान वलद महबूब आलम जी उमिरि 22 साल ॿुधाई पई वञे, जॾहिं त ॿियो मुज़मिल वलद महबूब आलम उमिरि 25 साल ॿुधाई पई वञे। हाणे हिननि जा जेके फौत थियण जा जेके कारण आहिनि उहे हिन वक़्त ताईं बि मालूम थी सघिया आहिनि। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त असां वधीक जांच करे रहिया आहियूं त जेके हिन जे कचरे जे हेठों इहे कीअं आहिनि, छाकाणि त का बि अहिड़ी कैजुअलिटी या अहिड़ी का वारदात या इमारत न किरी आहे, उनजे बावजूद ही लाश मिलिया आहिनि। वधीक जेको जांच कई पई। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।